सिंध में डेंगी केसिस में तेज़ी से वाधो थियण लगी है। डेंगी जा 402 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। वधीक 4 मरीज़ हयातियूं विञाया वेठा। तव्हांखे ॿुधायूं नाज़रीन, सिहत खाते पारां ॼाणायो वियो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कराची में 24 ऐं हैदराबाद में डेंगी जा 55 केस रिपोर्ट थिया। मीरपुर ख़ास में 3, सांगड़ में 8, थरपारकर में 4 ऐं सखर में डेंगी जा 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। शाहिद मीरानी खां तफ़सील मालूम कयूं था। जी शाहिद मीरानी, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल सारा सिंध में डेंगी के केसन ते इन वक्त ताईं ज़ाब्तो नाज़ी सघियो आहे। सूबे में 24 कलाकनि अंदरि डेंगी वायरस जा वधीक 402 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जिन ते 4 मरीज़ हयाती विञाया वेठा आहिनि। सिंध जे सिहत खाते जी अफ़सरनि पारां डेंगी सूरतहाल बाबति जेका पधिराई जारी कई वई आहे, उनमें ॼाणायो आहे त 24 कलाकनि दौरान रुगो कराची डिवीज़न में 297 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे। हैदराबाद में 55, मीरपुर ख़ास में 30, सांगड़ में 8 नवा केस जेके आहिनि साम्हूं आया आहिनि। जामशोर रोड, टंडोल अयार, बदीन, दादू, जैकबाद ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िलनि में डेंगी वायरस जो हिकु नओं केस ज़ाहिर थियो आहे। सखर में 2, थरपारकर ज़िले में 4 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे, जॾहिं त कराची डिवीज़न में डेंगी सबबि वधीक 4 मरीज़ पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि, जंहिं बाद जेके फोत थियल आहिनि डेंगी सबबि उन्हनि जो अंग जेको आहे वधी 30 थी वियो आहे। सिहत खाते जी अफ़सरनि पंहिंजी रिपोर्ट में इहो बि ॼाणायो आहे त हलंदड़ महीने डेंगी केसनि जो अंग सूबे में 4319 थी वियो आहे, जंहिं ते हलंदड़ साल डेंगी जा सिंध अंदरि केस जेके आहिनि उहे 6888 ताईं पहुची विया आहिनि। जी महिरबानी अवां जी शाहिद मीरानी तफ़सील ॾियण लाइ।